अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे ॾेखारींदासीं उस्ताद जलाल चांदनी जो जेको आशिक़ आहे कीअं न किस्टूं जमा करे वेठो आहे। उस्ताद जलाल चांदनी जूं जेके निशानियूं जेके आहिनि संभाले वेठो आहे। दोस्तों ये ऑडियो किस्टूं आहिनि जेके हिन संभाले रखियूं आहिनि। माना हीउ छा कंदो आहे जो हफ़्ते में ऐं 15 ॾींहं जो उहा किस्ट हुनखे कढी पोइ हुनखे ॾाढो सफ़ायो कंदो आहे, हुनखे साफ़ वाफ़ करे सुठे तरीक़े सां वरी वापसि रखंदो आहे। वो हिन जे करे जी ख़राबु न थी वञनि किस्टूं। ऐं उस्ताद जलाल चांदनी जो तमामु पको आशिक़ ऐं पुराणो आशिक़ आहे। ऐं उस्ताद जलाल चांदनी जूं जेके सभु किस्टूं जेके आहिनि वॾा बहितरीनु सुठा भला वाल्यूम जेके आहिनि उहे संभाले रखिया आहिनि। ऐं उहो पेती में रखियो वेठो आहे, हिकिड़ी ख़ासि पेती आहे, उन में इहे जेके वाल्यूम आहिनि उस्ताद जलाल चांदनी जा उहे सभु संभाले रखियो वेठो आहे। माना अञा ताईं हिननि जी जेके किस्टुनि खे का लकीर ॿकीर को कागज़ ते जेको आहे पेन जो को लीको ॿीको का शइ का रोहड़ कुझु बि न आयल अथसि। एतिरो माना आशिक़ आहे, एतिरो संभाले थो, एतिरो ख़्यालु थो करे उस्ताद जलाल चांदनी जी किस्ट। इहे ॾिसो किस्टूं ॾिसो केतिरियूं किस्टूं आहिनि। हाणे इहे संभाले वेठो आहे। हाणे ई तव्हांखे गॾु करे वरी हिनखे तरतीब में वरी ॾेखारींदो त केतिरा ई उस्ताद जलाल चांदनी जो माना आशिक़ आहे। ऐं वाल्यूम कहिड़ा ज़बरदस्त जेके वाल्यूम आहिनि नायाब उहे संभाले वेठो आहे। हींअर बि हिन वटि तक़रीबन जेके आहिनि 200 खां वठी 200 खां बि वधीक जेके अथसि नायाब जेके एल्बम जेके हिन वटि महफ़ूज़ आहिनि। उस्ताद जलाल चांदनी जा सभु नायाब एल्बम हिन वटि महफ़ूज़ आहिनि। दोस्तों ही दौर हो माण्हू जेके आहिनि उस्ताद जलाल चांदनी जो जेके किस्टुनि जो ॿुधंदा हुआ टेप ते, तमामु भलो दौर हो। अॼु जेके आहिनि उहो टेप रिकॉर्डर जेके आहिनि तमामु जेके नायाब थी विया आहिनि, पर उन जी जाइ ते वरी MP3 अची विया आहिनि। हाणे वरी कार्ड ते USB कार्ड ते MP3 ते इहे जेके साॻई कलाम जेके आहिनि माण्हू उहे हुते डबिंग कराए हुन ते रखी छॾिया आहिनि ऐं हुन ते ॿुधनि था। पर हीउ दौरु जेको तमामु भलो दौरु हो ऐं माण्हू जेके हूंदा वरी शौक़ सां चाह सां माना पैसनि सां वरी ख़रीद कंदा हुआ कैसेटूं। 30, 35, 40, 50 रुपए ताईं माना किस्ट हूंदी हुई आख़िर ताईं। पोइ उहे किस्टूं टेप ते ॿुधंदा त हुनजो मज़ो ई अलॻि हूंदो, हुनजो सुरूर ई अलॻि हूंदो। होटलनि ते बि टेप पिया हलंदा हुआ, ट्रैक्टरनि ते टेप हलंदा पिया हुआ ऐं हर जाइ ते जेके ॻोठनि में घरनि में माना टेप रिकॉर्डर हूंदा। पोइ उहे रखी करे उहे ॿुधंदा हुआ, हलाईंदा हुआ ऐं उस्ताद जलाल चांदनी जे इश्क़ खे माना उहो पूरो कंदा हुआ। दोस्तों इहो जेको वक़्तु गुज़री वियो इहो तमामु भलो वक़्तु हो। ऐं उन वक़्त जा जेके माण्हू आहिनि उहे मोहबती माण्हू हुआ, तमामु दिलि वारा माण्हू ऐं हिक ॿिए खे इज़त ॾियण वारा चाहींदड़ माण्हू आहिनि। अॼु त माण्हुनि मां शनाख़्त ई निकिरी वई आहे, हिक ॿिए जी वॾे जो अदब निकिरी वियो आहे। हिक ॿिए सां माना जेको आहे भाई पी वारो रिश्तो जेको हूंदो आहे ख़्यालु हूंदो आहे उहो सभु निकिरी वियो आहे। पुराणे वक़्त में तव्हां वेंदो त वरी ख़्यालु कंदा हुआ दोस्तनि यारनि जो, महिमाननि जो, पहिरीं प्यारनि जो, मिट माइटनि जो, माना सभिनि जो ख़्यालु कंदा। पाण खां नंढे जो हिते शफ़क़त कंदा, वॾे जो एतिराम कंदा ऐं उस्ताद जो बि एतिराम कंदा ऐं पीउ जी वॾी इज़त कंदा। पर अॼुकल्ह जेको आहे नौजवाननि मां उहो शइ निकिरी वई आहे। हाणे उहो इन जे करे ॿियो जो उस्ताद जलाल चांदनी पंहिंजी किस्टनि में जेको आहे पंहिंजे फ़न में इहो अदब जेके आहिनि, इहे अख़लाक जेके आहिनि, इहे किरदार जेके आहिनि उस्ताद जलाल चांदनी सेखारिया। उस्ताद जलाल चांदनी जेको ॿाहिराड़ी में जेके माण्हू हुआ नौजवान हुननि जी सिख्या कई। त हिकु दफ़ो उस्ताद जलाल चांदनी खे चयो त बाबा तव्हां रुॻो ॿाहिराड़ी जी ॻाल्हि कंदा, तव्हांखे शहर में त केरु ॿुधंदो ई कोन्हे, शहर वारा नौजवान इहे ॿुधंदा ई कोन आहिनि। त उस्ताद जलाल चांदनी चयो त जेके ॿाहिराड़ी में ट्रकनि जेके ट्रैक्टरनि ते ऐं धराड़ जेके आहिनि जेके ॿनियुनि में ज़मीन खेड़नि था जेके, भला उहे माण्हू न आहिनि, उहे इंसान न आहिनि, उहे नौजवान न आहिनि, उहे बि नौजवान आहिनि। हाणे शहर वारा नथा ॿुधनि त पोइ हुनजो मक़सदु न आहे। त उस्ताद जलाल चांदनी खे पोइ अहिड़ो वक़्तु आयो जो शहर में बि माण्हू ॿुधणु लॻा नौजवान ऐं झरझंग में मक़बूल थी वियो। वॾी चाह सां माण्हू वॾे
शौक़ सां उस्ताद जलाल चांडूर खे पंहिंजे महफ़िलुनि में माना जेको दावत ॾेई, शादियुनि में काजनि में दावतूं ॾेई ऐं पंहिंजी वॾी वॾियूं जेके पार्टियूं हूंदियूं उन्हनि में घुराईंदा, महफ़िलुनि में घुराईंदा, सॼी राति उस्ताद जलाल चांडूर ॻाईंदो ऐं वॾा उस्ताद जलाल चांडूर खे पैसा घुरींदा ऐं वॾो उस्ताद जलाल चांडूर जो माना क़दुरु कंदा। ऐं उस्ताद जलाल चांडूर वटि टाइम न हूंदो वक़्तु जेको उन्हनि खे ॾेई सघे, छो जो रोज़ु एतिरियूं महफ़िलूं थींदियूं। ऐं पोइ इहे महफ़िल में उस्ताद जलाल चांडूर जेको आहे 16,000 जेको आहे एल्बम जेके माना कैस्टूं कढियूं। महफ़िलूं त हुन खां अलावा 16,000 खां वधीक रुॻो माना कैस्टूं कढियूं उस्ताद जलाल चांडूर, मुख़्तलिफ़ कंपनी जूं, पारस कंपनी जूं, थर प्रोडक्शन जेको आहे, नाज़ प्रोडक्शन थी वियो, सचल प्रोडक्शन थी वियो, सॼो मांझा रिकॉर्डिंग कंपनी हुई, माना इन सभिनी जूं हूंदियूं, लतीफ़ प्रोडक्शन। पोइ इन्हनि कंपनियुनि जेके उस्ताद जलाल चांडूर जूं कढियूं। हाणे पोइ इन बि हमरा जेको आहे एतिरियूं कैस्टूं जमा कयूं उस्ताद जलाल चांडूर जूं मोहबत में। हाणे हीअ रोज़ु ॿुधंदो आहे हिननि खे, बसि पंहिंजे उताक ते वेही संगत साथ ईंदी आहे, पोइ हुन सां गॾु चांहि बि पीअंदा आहिनि, कचरियूं बि थींदियूं आहिनि, हाल वाल बि थींदा आहिनि ऐं उस्ताद जलाल चांडूर जा कलाम बि ॿुधबा आहिनि। इहो इन जो माना शुगल आहे, हिन दोस्त जो इहो शुगल आहे त उस्ताद जलाल चांडूर जूं माना कैस्टूं गॾु करणु, वरी हुनखे ॿुधणु, हुननि खे साफ़ु करे वरी रखणु, सजाइणु, बसि माना हीअं सां हंडाए वेठो आहे इहो दोस्त। सलाम आहे हिनखे।